असांखे जॉइन किया है टाइम न्यूज़ इन टॉप स्टोरी में सिंध तरक्की पसंद पार्टी जा सरबराह डॉक्टर कादिर मक्सी साहब असां सां इन टेलीफोन लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम मक्सी साहब। वालेकुम अस्सलाम। महिरबानी अवां टाइम ॾिनो, छा चवंदव अवां आइनी माहिर जेके आहिनि उहे चवनि पिया त ही सूबाई ख़ुदमुख्तियारी खे चैलेंज करण जो मामिलो आहे ऐं गैर आइनी आहे। नैब खे या वफ़ाक़ी हुकूमत खे इहो इख्तियार ई नाहे त उहे ॿारहाड़ीअ जे डोमिसाइल सां तालुक़ रखंदड़ जेके मुलाज़िम आहिनि जेकॾहिं शहरनि में कमु कनि था उन्हनि जा तफ़सील तलब करे। ॾिसो, ही हुकूमत इमरान खान साहब जी त जॾहिं खां हुकूमत आई आहे इहा कंहिं आइनी ऐं कानूनी पैराए में कमु करण जे बजाए इनखे शाही फरमाननि जे ज़रिए हुकूमत खे हलाइण ऐं जारी रखण जो जेको हिननि अनूखो मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। ही शहज़ाद अकबर जहिड़ा अणचूंडियल नुमाइंदा ई अला जे किथां किथां जा सॼी दुनिया मां रोलाक गॾु कया आहिनि इमरान ख़ान, जेके इमरान ख़ान जे लाइ उते क्रिकेट में सटे जूं महफ़िलूं ऐं नाच गाननि जूं महफ़िलूं सजाईंदड़ माण्हू हुआ ऐं पोइ शौकत ख़ानम जा चंदा बंदा गॾु करे ऐं इमरान ख़ान जा धीअर ऐं नीअर थी विया आहिनि। उन्हनि जे हवाले ई मुल्क थी वियो आहे जिन खे न सियासी फ़लसफ़े जी ख़बर आहे, न आइन जी ख़बर, न कानून जी ख़बर, न इख़लाक़ियात जी ख़बर। हू हर रोज़ नवां नवां ऐलान ईअं जारी कंदा आहिनि जीअं ही को पाकिस्तान मुल्क जेको आहे उहो जमहूरी मुल्क न हुजे पर ही मुग़लनि जी हिकिड़ी दरबार हुजे। त ही जेका बि काल्ह हिन फरमान जारी कयो आहे, बिल्कुलु मां सभिनी आइनी माहिरनि सां सहमत आहियां त हिन जो आइनी तरह उनखे इहो हक़ कोन्हे। पर सभ खां पहिरीं त इहो सिंध हुकूमत जे वज़ीर आला ही 10-12 ॾींहं अख़बार में जीअं जी स्टोरी छपी आहे त ही 10-12 ॾींहं अॻु में को हुननि लेटर कढियो आहे सिंध हुकूमत जे कामोरनि ॾे त ही 10-12 ॾींहं ॻाल्हि लिकायो छो वेठो आहे। पहिरें ॾींहुं वज़ीर आला जेको हिकिड़ो वॾो प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं वॾो ऐलान करे छॾे आहे त बाबा हिकिड़े शहज़ाद अकबर खे कहिड़ो हक़ आहे या नेब खे कहिड़ो हक़ आहे त उहा जेका इन क़िस्म जी इंक्वायरी करे। नेब चोर पकिड़े छॾिया, करप्ट माण्हू पकिड़े छॾियईं, सॼे मुल्क जी जेका तबाहकारी हले पई लुट फुर जे ज़रिए उहा रोके छॾियईं। हाणे अची इन ते बीठा आहिनि त ही जेके आहिनि जाम कराची जा डोमिसाइल वारा आहिनि या लाड़काणे जा डोमिसाइल वारा आहिनि, जेकाबाद जा डोमिसाइल वारा आहिनि या हैदराबाद जा डोमिसाइल वारा, इहा सरिहन जेका आहे आइनी ऐं कानूनी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं गुंडागर्दी बल्कि रहज़नी आहे ऐं अहिड़ी रहज़नी असीं हलण न ॾींदासीं। ही ज़रूरु आहे त असांखे इख़्तियारनि खां महरूम कयो वियो आहे ऐं असांजो वतन खसियो वियो आहे। असां पंहिंजे वतन जे हूंदे हींअर बेवतनी जी कैफ़ियत में गुज़रूं पिया, पर असां सरेंडर न कयो आहे। असां पंहिंजे तारीख़ी हक़ ऐं सच जी ॻाल्हि तां सरेंडर न कयो आहे, उन घुर ऐं मुतालबे खां सरेंडर न कयो आहे। इन करे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं सिंध में बग़ावत जो समा पैदा करणु हूंदो। असां ही जेको बि डोमिसाइल जो सिलसिलो आहे इहो हिकिड़ो शहरनि ऐं ॿारहाड़ियुनि में जेका तरक़ी जी सित जी घटि वधाई आहे उनखे एड्रेस करण लाइ उन ज़माने में तय थी हुई त बाबा ठीकु आहे जेकाबाद, कंदकोट, उमरकोट, थर, सांगड़ इहे जेके रणनि में रहण वारा माण्हू जिते प्राइमरी स्कूल प्रॉपर कोन्हे उन्हनि माण्हुनि खे जेको आहे तव्हां इहो कयो, अकोमोडेट कयो जीअं हू पढ़ाई बि करे सघनि, नौकरियुनि में वञी सघनि। हाणे इहो कीअं, इहो असांजी उहा ई मेंटलिटी है जेका इमरान खान यको इफ्तार से पहले निकाली चहे पियो तो अंदरूनी सिंध वाले जो हैं वो कराची पे हुकूमत कर रहे हैं। अरे कराची सिंध जो हिस्सो ना है। जेकरे दादू लाड़काणे जो चूंडियल नुमाइंदो असेंबली में मैंडेट एक्सेस रखे तो उनके वज़ीर आला थियण जो हक़ ना है। कोई देरा गाज़ी खान जो जेको इहो बरोच विहारो वेठो आहे फौजदार वज़ीर आला करियो, पाण मियां वाली जो इस्लामाबाद में पियो हुकूमत करे। त इन क़िस्म जूं फिज़ूल छसियूं ऐं गैर सियासी ॻाल्हियूं ही रोज़मर्रा जो मामूल आहिनि। इन करे असां त इन क़िस्म जी मश्करी ही सॼो जो सॼो MQM जी एजेंडा ते थिए पियो, जेके MQM जा हिननि जा सॉफ्ट स्पोकन माण्हू आहिनि, जेके दहशतगर्द, कातिल, जलाद, रहज़न इहे हिननि जा साथारी बणिया वेठा आहिनि। उन्हनि जी फरमाइशुनि ते ही सभु अहिड़े क़िस्म जा कम कनि पिया जेके दरअसल सिंध में नई नफ़रतुनि जो ॿिज पोखे, नवां फसाद कराए, नयूं लीकूं कढणु चाहिनि था। इमरान खान त सॼे पाकिस्तान खे तीनवाल करण जो ठीको खणी आयो आहे। उहो भले पंहिंजो कमु पूरो करे पर असीं 5.5